अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ मटियारी में ख़बर शामिल कयूं था। शरीफ विगियो जी सिंध में कारोकारी तैलीमी इदारनि अंदर नियाणियुनि खे हिरासा करण, पूरण डोमिसाइल, नंढियुनि उमिरियुनि में शादियुनि क़बीलाई जहिड़नि जे ख़ात्मे लाइ सिंध मीमुण इत्तेहाद ऐं पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद पाण में 10 नुक़्तनि ते ॿधल इत्तेहाद जोड़े वरितो। सिंध मीमुण इत्तेहाद जे अॻुवाण हाजी अब्दुर्रज़ाक मीमुण, पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जे अॻुवाण सिराई नियाज़ हुसैन ख़ासि केली मटियारीअ में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां ॿिन्ही बिरादरियुनि में 10 नुक़्तनि ते गॾिजी कमु करण ते इत्तिफ़ाक़ थियो आहे, जंहिंमें सिंध मीमुण इत्तेहाद ऐं पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद पंहिंजो तंज़ीमी वजूद क़ाइमु रखंदे सिंध ऐं सिंध में रहंदड़ समूरियुनि बिरादरियुनि जे गॾियल मसइलनि ते जदोजहद करण ते इत्तिफ़ाक़ कयो आहे। गॾियल सहकार तौरु उन मुआमरे ते इत्तिफ़ाक़ कयो आहे त गॾियल जदोजहद लाइ सिंध जे समूरनि बिरादरियुनि सां वसी तर इत्तेहाद जी कोशिशि कई वेंदी। सिंध अंदरि क़बीलाई जहिड़नि खे ख़तमु करण वास्ते पंहिंजो किरदारु अदा कयो वेंदो। सिंध में मज़हबी रवादारी, पुरअमन बका, बाहमीअ सां जियापे ऐं सहप वारी फिज़ा क़ाइमु करण जी कोशिशि कई वेंदी। सिंध अंदरि बदतरीन करप्शन, पंहिंजा नवाज़ अकुर बापरवही, पेड गवर्नेंस ऐं सियासी हिकहटीअ ख़िलाफ़ भरपूर जदोजहद कंदो। इम्कानी चूंड माहौल में पंहिंजा गॾियल उम्मीदवार साम्हूं आणींदो। सिंध अंदरि सिहत, तैलीम ऐं ॿियनि समाजी मसइलनि जे हल वास्ते गॾियल जदोजहद ते इत्तिफ़ाक़ करे थो। सिंध में कारोकारी तैलीम इदारनि में नियाणियुनि सां पेश ईंदड़ हिरासमेंट, ॾाढ जी अहमियत ख़तमु करण, जिबरी तौर ते मज़हब मटाइण, नंढे उमिरि में शादी करण वारनि ख़ुदियुनि रीतियुनि रस्मुनि ऐं रवाजनि ख़िलाफ़ जदोजहद कंदो। सिंध में धारियनि जी आबादकारी रोकण, वर्क परमिट जारी करण ऐं संदनि खे वोट ॾियण ऐं जाइदाद ख़रीद करण वारे हक़ ख़िलाफ़ ऐं फ़क़ति सिंध धरतीअ जे असली वारसनि खे क़ौमी हक़ ॾियारण वास्ते गॾियल जदोजहद कंदो। सिंध अंदरि कंहिं बि सिंध दुश्मन फ़ैसिले ऐं मनसूबे ख़िलाफ़ हर वक़्तु ऐं हमेशह जदोजहद लाइ तयारु रहंदो। प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु ॿिन्ही बिरादरियुनि जे उहिदेदारनि जी गॾिजाणी पिणु थी, जंहिंमें अनवर ख़ासि केली, सरदार अयाज़ मीमुण, मंज़ूर अली ख़ासि केली, हुसैन मीमुण, दाऊद ख़ासि केली, अली बख्श मीमुण, हिज़्बुल्लाह गुलण मीमुण ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।